शेख भड़कियो थाणे जी हद में नींगर मुबैना तौर बदफाली बाद घुटाराई कतल कयो वियो आहे। अवां खे ॿुधाई पिया त ॻोठ बहर टालपुर में जवाबदार जुनेद खासखेली खे मुबैना बदफाली बाद कतल कयो वियो आहे। टंडो मोहम्मद खान मां ख़बर ॾियो पिया अवां खे जिते नींगर गुम थी वियो हो, ॻोल्हाबाद कमनि जे फसल मां संदसि लाश हथायो आहे। टंडो मोहम्मद खान भरिसां शेख भड़कियो थाणे जी हद मां नींगर जो लाश हथायो आहे। अवां खे ॿुधाई पिया नींगर खे मुबैना तौर बदफाली बाद घुटा ॾेई कतल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम नबी कीरियो जी। गुलाम नबी, अपडेट कजो। सवाई तनवीर खान इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें तनवीर खान जे ॻोठ बिजर खान टालपुर में 15 सालनि जे नींगर जुनेद खासकरी सां मुबैना तौर जेका लॼा लुट ऐं उनखे घुटा ॾेई कतल जो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें गुज़िरियल ॾींहुं मासूम ॿार पंहिंजे घरां गुम थी वियो हो ऐं उनजो सुबुह सवेरे जो लाश जेको पंहिंजे ॻोठ जे भरिसां कमनि जे फसल मां मिलियो आहे ऐं लाश खे सरकारी अस्पताल में पोस्टमार्टम लाइ आंदो वियो आहे। उन ते डॉक्टरनि इहे ख़दशा ज़ाहिर कया आहिनि त गले ते निशान जेके मौजूदु आहिनि, जंहिंमां इनखे घुटा ॾिना विया आहिनि ऐं बाद में इनखे क़तल कयो वियो आहे। ऐं उन वाक़े जे हवाले सां अञा ताईं का FIR दर्ज न थी आहे। पुलिस बि मौजूदु आहे ऐं पुलिस जो चवण आहे त असां वाक़े जी FIR दर्ज कराईंदासीं, वारस जी तफ़सील कंदा, जेकी बि FIR दर्ज कराईंदा असां उहा FIR दर्ज कराईंदासीं। अञा ताईं वाक़ियो महमूद बणियल आहे त क़तल जे वाक़िए में जवाबदार केतिरा मुलवस थी सघनि था, ॿार खे कीअं गुम कयो वियो ऐं कीअं उनखे घुटा ॾेई क़तल कयो वियो आहे। इन अफ़सोसनाक वाक़े जे हवाले सां पुलिस अञा ताईं को अहिड़ो बहितर ठीकु आहे। गुलाम नबी, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।